नावा की वली कारसंदा बुलेटिन जो आगाज कंदासीं खबर सां पीपी चेयरमैन बिलावल भुट्टो ज़रदारी बलूचिस्तान में बरसात सबब थियल नुक़सान ते अफ़सोस जो इज़हार कयो आहे। समाजी राब्तनि वारी वेबसाइट ते जारी कयल बयान में बिलावल भुट्टो ज़रदारी जो चवणु आहे त बलूचिस्तान में तासिन बरसातनि सबब शदीद नुक़सान थियो जंहिं ते खेसि दुख पहुतो आहे। हुन चयो त बरसातनि सबब कोयटा गवादर कोहिलो सिबी सौब तुर्बत चमन ऐं ज़ियारत भी आवाम खे वॾो नुक़सान पहुतो। संदसि चवणु हो त वफ़ाक़ी सरकार बरसात मुतासिरनि जी सहायता लाइ फौरी इमदादी कार्रवाई शुरू करे। पीपी चेयरमैन जो चवणु हो त न्याज़ी हुकूमत आवाम खे अकेलो करे छॾियो आहे। हुकूमती इदारा ऐं ऑफिसर मुल्क जे पुठिते पियल सूबे जी मदद लाइ ज़िम्मेवारियूं अदा कनि। बिलावल भुट्टो ज़रदारी चयो त पीपल्स पार्टी बरसात मुतासिरनि सां गॾु बीठल आहे।